अस्सलाम वालेकुम दोस्तों, इन वक्त मौजूद आहियूं पेरूमल शहर में, जिते इंतहाई बहितरीन सिंगर नूरसन मरी साहब असांखे मिलिया आहिनि। असांखे ॾिसूं था ही छा था ॿुधाइनि संदे आवाज़ में। जी अदा नूरसन। होशियार घणा हुआसीं वो फेरे में अची वियासीं, ज़बरदस्त। चालाक निगाहुनि जे घेरे में अची वियासीं, वो चालाक निगाहुनि जे घेरे में अची वियासीं। वाह वाह। होशियार घणा हुआसीं वो फेरे में अची वियासीं, चालाक निगाहुनि जे घेरे में अची वियासीं, चालाक निगाहुनि जे घेरे में अची वियासीं। तमामु बहितरीन ही हुआ नूरसन मरी साहब, जेके असांजे इलाइक़े जा तमामु बहितरीन सिंगर आहिनि। दोस्तो, हिन खे वधि खां वधि सपोर्ट कयो, छो त हिन जो आवाज़ ऐं गले में जेका हिकिड़ी सोज़ भरियल आहे, उहो हिकिड़ो प्यार ऐं मोहबत जो सोज़ भरियल आहे। ऐं तव्हांजो मेज़बान दोस्त वफ़ा सुमरो लाथी मोकिलायूं था अॻे कंहिं वीडियो ताईं, जॾहिं पेर ते ख़ैर ख़ैर ख़ुदा हाफ़िज़।